मन ॾाढो बेईमान आहे, मन ॾाढो चंचल आहे, इनखे भजन में लगाए भाई। चओ हरे राम हरे राम। मन खे अगर भजन में न लगाईंदासीं त पयो 10 दिशाउनि में भटकाईंदो। चओ जय श्री कृष्ण। जय श्री। हिकिड़ी घटना त तव्हां सभिनीनि ॿुधी हूंदी भाई, ॾाढी प्रसिद्ध आहे ऐं ये कहानी असां बचपन में भी ॿुधी आहे कि हिकु बार हिकिड़े महात्मा वटि हिकिड़ो वीचारो उन्हनि जो प्यारो वियो त संतन उनखे हिकिड़ो चिराग ॾिनो जंहिंमें जिन हुयो। संतन चयो हाँ भाई वठ, तुंहिंजे कमु ईंदो, जेको कमु कढाइणो अथई कमु कढाए वठजांइ हिनखां, हे तुंहिंजा सभु कमु कंदो। साईं सभु कमु कंदो? हा भाई तुंहिंजा सभु कमु कंदो, तूं जेको चवंदे ऐं फटाफट करे ॾींदे। जंहिं कम में तोखे साल लॻंदा हे कुझु मिंटनि में करे वठंदो। अच्छा हाँ, पर हिनखे बार बार कुछ न कुछ कम ॾियणो पवंदो, न ॾींदे त पोइ तोखे ई मारींदे। चओ हरे राम। हाँ कम त एॾा आहिनि साईं, ॾाढा कम आहिनि, न बि सम्झ में ईंदो त रामावेली मोकिलींदासीं खणी, ॿिया कम करे ईंदो समाज जा। चओ हरे राम। कम त घणेई आहिनि, तव्हां चिंता न कयो। संतन ॾिनो भाई, हाँ वठी वञ, खणी वञ। तॾहिं हुन पहिरियों बार उनखे प्रकट कयो, जेॾी महिल जिन प्रकट थियो उनखे चईं हा भाई मुंहिंजो फलाणो कमु करे आ। उनखे लॻो भाई हिनखे त ॾाढो समय लॻंदो, मिंटनि में करे हली आयो। साईं थी वियो कमु, ॿियो कमु ॿुधायो, वरी ॿियो बि कमु ॾिनई। हाणे हुन जेके 8-10 सालनि जा कम सोचियाई, हिन त 8-10 ॾींहंनि में उहो कमु करे वरिता। हिनखे समय ई न लॻो, हाणे हुन वटि कमु ई न बचियो। चओ हरे राम। हुन वटि कमु ई न बचियो। छा ॾियां, पर हो जिन त चए पियो कमु ॾींदे त ठीकु आहे, न त मां तोखे मारींदोमि। मूंखे त कमु ॾियणो पवंदो, मूंखे ख़ाली वेहण न ईंदो आहे, मूंखे ॾियणो ई पवंदो भाई कमु। आख़िर ॾाढा कम ॾेई बि थकिजी पियो, तुरंत संतनि में डुकंदो आयो, चई साईं हे कहिड़ो ॾिनो अथव माण्हू? छो भाई छा थियो? तूं त चए पियो ॾाढा कम आहिनि मूं वटि। साईं जेके कम हुया सभु कराए वरिता, हाणे हे त मूंखे ई मारण जे पोइतां थो डुके, मां वटि त कोई कमु बचियो ई न आहे। साईं तव्हां ई राह ॾेखारियो, मां थकिजी पियो आहियां, मां त परेशान थी वियो आहियां, ईअं त हे मूंखे मारे छॾींदो। संतन चयो भाई चिंता न कर, हिकु कमु कजां, हिकिड़ो वॾो लंबो लकड़ीअ जो बांस लॻाइजां। लकड़ीअ जो बांस ॾाढो लंबो पंहिंजे घर वटि लॻाए छॾ आंगन में। पोइ साईं चईसि पोइ हुनखे बसि एतिरो चइजांसि कि बार बार लहो चढ़ कर, मथे चढ़ वरी लहो, वरी मथे चढ़, सॼो ॾींहुं इहो ई कराइजांसि। जेॾी महिल विच में कोई कमु अचई त वरी हुनखे सॾु कराइजां, कमु कराए वठजां, कमु थी वञे वरी हुनखे चइजां मथे चढ़ हेठि लहो, मथे चढ़ हेठि लहो। चई त ॾाढो बढ़िया आहे, इहो त ॾाढो सुठो तरीक़ो आहे। चई हा इहो अपनाए भाई। संतनि जी आज्ञा हुई, हुन इहो अपनायो, हाणे हिन जो कमु हलंदो रहियो। हाणे जेके कमु थियनि हुनजा कुझु कमकार करिणो आहे, समाज जो, घर जो, परिवार जो, कुझु बि करिणो आहे, हुनखे घुराए वठे, कमु कराए वठे, वरी पोइ संत जो तरीक़ो अपनाए। बांस ते चएसि मथे चढ़ वरी लहो, वरी चढ़ वरी लहो। हाणे त सवलो थी वियो कमु। चओ हरे राम। जीवन सुख में गुज़रण लॻो। बसि इहा ई कहानी असांजी त आहे। उहो जिन केरु आहे? उहो असांजो मन ई त आहे, जेके हर ॾींहुं कुझु न कुझु खपे, कोई न कोई नई शइ खपे, कुझु न कुझु कमु खपे, न ॾियो त सताईंदो आहे, परेशान कंदो आहे, माण्हुनि खे डिप्रेशन में आणे छॾींदो आहे। चओ हरे राम। तॾहिं संत चवंदा आहिनि भाई तूं हिकिड़ो नाम जो बांस लॻाए, भक्तीअ जो उहो ॿिज लॻाए, ऐं हिकिड़ी श्वास जेकी मथे वञे थी उन में बि नाम जपाए, मन खे लहे थी उन में बि नाम जपाए, विच विच में जेकी अगरि कमु पवई था कमु करे वठि, वरी छॾे करे भजन कराए वठि। चओ हरे राम। इहो ई त संत सम्झाइनि था असांखे कि उन मन खे भगवान जे भक्तीअ में लॻाए, संतनि जे चरणनि में लॻाए, सेवा में लॻाए, बसि पोइ त जीवन सफल आहे। चओ जय श्री कृष्ण।